अस्सलाम संगत उम्मीद है खुश आबाद हूंदो। साकिब की एक दफ़ा ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर। तव्हां ॿुधो त हूंदो जापान 2050 में थो रहे। इहा शइ इलाही मशहूरु आहे पाकिस्तान में लेकिन दुनिया में। त हिनखे थोरो घणो अॼु प्रैक्टिकली ॾिसंदासीं हिन में केतिरी सचाई आहे। त हलो त हलूं था कुझु प्रैक्टिकल करणु। सभिनि खां पहिरियां तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो कि जिथे मां रहां पियो इहो को वॾो शहर न आहे, इहो नंढो टाउन आहे। जीअं पाण मीरपुर ख़ासि आहे या मटियारी ही नंढा शहर आहिनि, ईअं इहो नंढो टाउन आहे। नंढे टाउन जो साईं पहिरियां त रोड ॾिसो, हीअ मेन रोड आहे, हुन खां पोइ सेवरेज लाइन आहे ऐं पोइ इहे कन्वीनियंट स्टोर ॾिसो। उहो जेको परियों आहे उहो हार्डवेयर स्टोर आहे, उन ते बि तव्हांखे वठी हलंदासीं। फ़िलहालु हलूं था 7-11 ते, जेको इलाही फेमस कन्वीनियंट स्टोर आहे। इहो तव्हांखे यूरोप में बि मिलंदो, थाईलैंड में बि, तव्हांखे हर जॻह ते इहो जीअं KFC आहे उनजो हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, त ईअं 7-11 जो बि हिकिड़ो स्टैंडर्ड आहे। मे बि हाणे ॾिसूं हिते 7-11 ते वञी करे कहिड़ी शइ नई आहे या 2050 में जापान रहे थो या नथो रहे, इहो 7-11 मां अंदाज़ो लॻी वेंदो कंहिं हद ताईं। हलूं था 7-11। इहे ऑटोमेटिक दरवाज़ा त पाकिस्तान में बि आहिनि। सभिनि खां पहिरां त ही फ़ोटो कॉपी मशीन, इन ते को हमरा न आहे बीठल। हिते तव्हांखे पाण कॉइन्स विझी करे इंग्लिश सिलेक्ट थींदी। कॉपी करिणो आहे, प्रिंट करिणो आहे, स्कैन करिणो आहे। कॉपी करिणो आहे त उनजा 50 रेट आहिनि, A4 जो 50 yen, A3 माना को हमरा न आहे बीठल, बदिले में सिक्का विझिबा, हीअ तव्हांजी कॉपी थींदी। इन सां गॾु हिकिड़ो ATM आहे, नंढड़े स्टोर में हिकिड़ो नंढड़ो ATM आहे, ठीकु आहे। ऐं उहो 7-11 जेको शॉप आहे उन्हनि जो पंहिंजो ATM आहे। इन में तव्हां मुख़्तलिफ़ ऑप्शन करे सघो था। रिचार्ज मनी तव्हांखे ऐड करणी आहे, विथड्रॉ बि, ऐं हर मुख़्तलिफ़ सर्विसिस आहिनि ॿियूं बि। हलूं था हाणे स्टोर 7-11। मां तव्हांखे टोकियो वोकियो नथो घुमायां, हीउ सन नंढो टाउन आहे, वरी तव्हांखे यादि ॾियारायां। सागरि हिते जापान में स्मूथीज़ इलाही फेमस आहिनि। हीअ हिकु स्ट्रॉबेरी जी आहे, हीअ ब्लूबेरी जी आहे, ऐं हीअ वेजिटेबल्स जी आहे। मुंहिंजी पर्सनल चॉइस स्ट्रॉबेरी आहे। हलूं था कयूं था पेमेंट, ॾिसूं था छा प्रोसीजर आहे पेमेंट जो। इहा आहे कंदी स्कैन। इसी तरह पाकिस्तान में बि थींदो आहे। हाणे मुख़्तलिफ़ पेमेंट जा आहिनि हिते। कोड पेमेंट जंहिंमें वीचेट पे, लाइन पे ऐं कैश पेमेंट, क्रेडिट कार्ड, इहे बि पाकिस्तान में आहिनि। कैश था सिलेक्ट कयूं। हा संगत हिते मशीन में पाण विझिबो आहे, हा विझूं था। हिते काउंट कंदो वेंदी मशीन ऑटोमेटिक, ॾिसो था। अञा खुटनि था 165, हीअ 500 जो सिक्को। अगरि जेको बकाया हूंदा नी, बकाया आहिनि 345, इहे मशीन मां निकिरी वेंदा। ये रिसिप्ट, पैसा। अरिगातो गोज़ाइमासु। अगरि पेमेंट जो तरीक़ो ॾिठो आहे, हुन सिर्फ़ु स्कैन कयो, बाक़ी कमु असांजो। ऐं हिनखे स्मूथी खे पाण ठाहिणो आहे। हीअ फ्रूट कटियल आहे अंदरि, हीअ फ्रूट अंदरि नंढो नंढो कटियल आहे, पर इहो ठहंदो कीअं मां तव्हांखे ॿुधायां थो। सभिनि खां पहिरां हीअ कबो कोड स्कैन। हिन मशीन में कोड स्कैन थी वियो। ॾिसो था हिन में केलो बि आहे, पंहिंजो पाइनएप्पल बि आहे, स्ट्रॉबेरी बि आहे, मुख़्तलिफ़ आहे। हलो विझूं था। स्कैन थी वियो, हुन खां पोइ कबो हीअ कैबिनेट ओपन करे ऐं अंदरि विझिबो हीअं। पोइ ओके दबायो, हीअ पुश कबो। पहिरां पाणी विझंदा अंदरि, थधो पाणी। अगरि ॾिसो वधि में 30-40 सेकेंडनि में तव्हांजो तयारु स्मूथी। ये कैबिनेट कबो ओपन, तव्हांजी थी स्मूथी तयारु।
तव्हां ॾिठा प्योर स्मूथी, का मिलावट न, को फ्लेवर न, निजो फ्रूट ऐं प्रॉपर हिकु ब्लेंड थियल आहे। तव्हां को बि ज़रो नज़र न ईंदो जेसिताईं कंप्लीटली ब्लेंड नथो थिए न, मशीन हलंदी रहंदी वधि में 30-40 सेकेंडनि में। उन खां पोइ स्ट्रो तव्हां पाण था खणो, हिन मथियों कैप तव्हां पाण खणो ऐं हिन में कचिरो खणो डस्टबिन में उछलाए। ऐं तव्हांजी सिर्फ़ु हीअ स्मूथी न आहे, हिते तव्हांखे कॉफ़ी बि मिलंदी, हॉट लाटे, हॉट कॉफ़ी, आइस लाटे ऐं आइस कॉफ़ी, मुख़्तलिफ़ कॉफ़ीज़ जा फ्लेवर बि आहिनि। ऐं कॉफ़ी हिन में ठहंदी, हिन में स्मूथी ठहंदी। हलो त हलूं था। त संगत ॾिठा टेक्नोलॉजी सिंपल टेक्नोलॉजी आहे, पर हिन प्रॉपर मेंटेनेंस आहे हिननि शयुनि जी, प्रॉपर चेक एंड बैलेंस आहे ऐं सुठी क्वालिटी जी आहे। वन टाइम इन्वेस्टमेंट, पाइदार शइ हिकु बार ऐं बेकार शइ बार बार, अहिड़ो कुझु आहे न मशहूरु। त हलूं था इहा स्मूथी बहितरीनु सफ़ा अंदरि थधो थी वञे, एसिडिटी वग़ैरह ख़तमु। ऐं उनखां पोइ ही तव्हां मशीन तव्हांखे मां पहिरां बि ॾेखारी हिन ट्यूटोरियल करे, इहा तव्हांखे हर जॻह ते मिलंदी। को रस्ते में पंधु माण्हू वञे थो, उञ थी लॻे, हिन बसि पैसा विझे, पाणी बोतल खपेसि, जूस खपेसि, हिन मशीन मां निकिरंदो। उनखां पोइ हीअ आहे सफ़ाई मुल्क जी, तव्हांखे हिकिड़ो कचिरो नज़र न ईंदो ज़मीन ते। जापान में कचिरे जो जेको पंहिंजो उसूल आहे, उन ते बि मां अलॻि हिकु वीडियो ठाहे सघां थो। ॾींहं रखियल आहिनि, पन्ने जो कहिड़ो ॾींहुं आहे, प्लास्टिक जो कहिड़ो ॾींहुं आहे, की पाणी जी बोतल आहे, उनजो अलॻि ॾींहं आहिनि। उन मां बि हिकु शॉपर जेकी हूंदी आहे उन ते ब्रांडिंग कयल, उहा रिमूव थींदी, उन ढकणु रिमूव थींदो, क्लीन करे पोइ डस्टबिन में उछलाइबी। असां गॾु ईअं मुल्क कंदा आहिनि तरक़ियूं। हर कंहिंजी पंहिंजी पर्सनल लाइफ आहे, पर्सनल डिसीशन्स आहिनि, केरु कंहिंखे इंटरप्ट न कंदो। ऐं बीइंग अ मुस्लिम जेकी शयूं पाण खे करणु खपनि उहे ई फॉलो पिया कनि। त कोशिशि कयो, मोहबत सां रहो, अमन सां रहो ऐं प्यार बांटियो। त इहो अॼु जो ॾींहुं साकिब कीरो खे ॾियो इजाज़त, इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।